मिलंदो पगार न मिलंदी छा हिकिड़ो लेटर मां हेल्थ मिनिस्टर खे लिखां सहूलियत न आहे मां ॿी गायनोकोलॉजिस्ट कंहिंखे उहो ई न आहे ताक़त सीज़र कराए सघे कराए सघंदो तव्हां केरु कराईंदो हीअ असां था कयूं पंहिंजी हुन महिनत सां। ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदा रहूं। सक़रंड तालका अस्पताल जे ڈاکٽرياڻي सरकारी अस्पताल मां ड्यूटी दौरान ड्यूटी चने प्राइवेट सेंटर में बड़ी रक़म वसूल करे औरत जी डिलीवरी कराइण पहुची वई। जी नाज़रीन अव्हां खे ब्रेकिंग न्यूज़ सक़रंड में आगाह की मदद सक़रंड तालका अस्पताल जे ڈاکٽرياڻي सरकारी अस्पताल मां ड्यूटी दौरान ड्यूटी चने प्राइवेट सेंटर में बड़ी रक़म वसूल करे औरत जी डिलीवरी कराइण लाइ पहुची वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सक़रंड मां सोहेल चांडियो। जी सोहेल। हाँ जो रोशन जी सक़रंड तालका अस्पताल डॉक्टर क़रअत अलعين सरकारी अस्पताल में ड्यूटी दौरान ड्यूटी छे प्राइवेट सेंटर से गरी रक़म वसूल करे औरत की डिलीवरी कराइण पहुची वही। उन मौके ते सक़रंड के सहाफ़ी पारां जैसे सेंटर से संदसि ड्यूटी दौरान अस्पताल में ड्यूटी छे प्राइवेट अस्पताल में डिलीवरी करण वाले अमल से पुछाणो कयो तो उन ते ڈاکٹرياڻي सहाफ़िन के मथां ॾमरजी पई जिते ڈاکٹرياڻي के धमकियूं ॾींदे चयो त तालका अस्पताल सक़रंड में का बि सहूलियत न आहे ऐं हिन मुंहिंजो ज़ाती मरीज़ आहे हू जंहिंखे हिते ॾिसण आई आहियां मूं को बि ॾोह न आहे कयो। हिन वधीक चयो त हेल्थ मिनिस्टर बि मूंखे कुझु नथो करे सघे ऐं हुकूमत सिर्फ़ु 1 लख रुपया पघार ॾेई मूं ते थोरो नथी करे पर काफ़ी डॉक्टर आहिनि जेके उहे घर वेठे बि पघारूं खणंदा आहिनि। हिन सहाफ़िन खे धमकियूं ॾींदे वधीक चयो त जेको करिणो अथव वञी कयो मुंहिंजो केर बि कुझु बि बिगाड़े नथो सघे मां कंहिंखां डिॼण वारी न आहियां। ڈاکٹرياڻي जे अहिड़े अमल जे सक़रंड जी सुञाण धुरियुनि मुज़म्मत कई आहे। जी असां इंसान कोन्हे पघार त लख रुपया थी मिले त कहिड़ो जेका सभिनी खे थी मिले उहो घर वेठे बि घणा माण्हू खाइनि था